दोस्तों अस्सलाम वालेकुम। जीअं गुज़िरियल ॾींहं 12/11/2024 ते सखर हाई कोर्ट में इस्लामुद्दीन पहियार ऐं शेर ख़ान जे तरफ़ां पिटीशन नंबर 1553 दाख़िल हुई, जंहिंमें मूंखे बि जेको आहे धुर बणायो वियो, साईं ग़ुलाम रसूल महर साहिब खे बि धुर बणायो वियो हुयो। मुंहिंजे वकील नामियारे कानूनदान फारूक जतोई साहब ऐं सईद मुमताज़ शाह खे बि धुर बणायो वियो। उनजो वकील नामियारो कानूनदान शबीर अहमद शर साहब ऐं पिटीशनर जो वकील सिंध जो नामियारो कानूनदान सोहेल अहमद खोसो साहब पेश थिया। उते मुख़्तलिफ़ दलील आया, मुख़्तलिफ़ बहस थिया। कल्ह असांजे दोस्तनि साईं ग़ुलाम रसूल महर साहिब जे हिमायती दोस्तनि मुख़्तलिफ़ पोस्टियूं रखी असां ते तनक़ीदूं बि कयूं, तनक़ीदनि जो निशान बि बणायो ऐं मुख़्तलिफ़ जेके आहे बहस मुबाहिसा बि कया। मुंहिंजी साईं ग़ुलाम रसूल साहिब सां बि ॻाल्हि थी हुई त फ़ैसिलो छा आयो। साईं ग़ुलाम रसूल साहिब बि कल्ह इहा बि ॻाल्हि कई त असांजी इलेक्शन कमीशन खे बहाल कयो वियो आहे, तव्हांजी इलेक्शन कमीशन खे रद्द कयो वियो आहे ऐं असांखे चयो वियो आहे त तव्हां शेड्यूल जेको आहे जारी कयो। पर मां पंहिंजे तरफ़ां को बि कमेंट्स कंहिं बि पोस्ट ते न ॾिनो। असां चयोसीं जेसीं ताईं असांखे कोर्ट सगोरी जो ऑर्डर हथ में न ईंदो तेसीं असां का बि कमेंट्स पंहिंजे तरफ़ां न ॾींदासीं। अॼु अलाह साईं जी महिरबानी सां असांखे हाई कोर्ट सखर बेंच जे तरफ़ां लिखत में जेको ऑर्डर आहे 2 पेजनि ते उहो मिली चुको आहे। कोर्ट उन में इहो क्लियर लिखियो आहे त इलेक्शन कमीशन मॉनिटरिंग इलेक्शन कमीशन इंडस्ट्रीज़ डिपार्टमेंट जोड़ींदी। उन्हनि रेस्पोंडेंट नंबर 2 ऐं 3 खे पाबंद कयो आहे त तव्हां ॿिन्ही ग्रुपनि खां 3 नाला वठी करे मॉनिटरिंग इलेक्शन कमीशन जोड़ियो जेका फ्रेश शेड्यूल जारी करे। दोस्त मुजारे जो शिकार आहिनि, के चवनि था त रेस्पोंडेंट नंबर 2 इलेक्शन कमीशन मोहतरम साईं हाजी अशरफ बिरोई वारी आहे, उनखे पाबंद कयो अथऊं। साईं जॾहिं त पिटीशन में जेके रेस्पोंडेंट नंबर 1 आहे उहो सेक्रेटरी इंडस्ट्रीज़ सिंध आहे, रेस्पोंडेंट नंबर जेको 2 आहे उहो डायरेक्टर इंडस्ट्रीज़ सिंध आहे ऐं रेस्पोंडेंट नंबर जेको 3 आहे उहो रजिस्ट्रार जॉइंट स्टार कमेटी सिंध आहे। उन्हनि खे कोर्ट पाबंद कयो आहे त ॿिन्ही ग्रुपनि खां 3 नाला वठी करे इलेक्शन मॉनिटरिंग इलेक्शन कमेटी जुड़े ऐं हाणे उहा मॉनिटरिंग इलेक्शन कमेटी जुड़ंदी, उहा गॾिजी करे फ्रेश शेड्यूल ॾींदी। फ्रेश शेड्यूल जो मक़सदु इहो आहे त तालकनि खां वठी जेके हिन वक़्त ताईं इलेक्शन जो प्रोसेस हुयो उहो समूरो सस्पेंड थियल हुयो, उहो समूरो ख़तमु। हाणे फ्रेश शेड्यूल ठहंदो। सिंध जे उस्तादनि खे मुबारक आहे त जेका सहूलियतकार इलेक्शन कमीशन ठहियल हुई उहा सखर हाई कोर्ट ख़तमु करे छॾी आहे। बाक़ी जेके ॿई इलेक्शन कमीशनियूं सखर हाई कोर्ट ख़तमु करे छॾियूं आहिनि। असां कोर्ट जे फ़ैसिले खे अखियुनि ते रखूं था ऐं मां पंहिंजे ज़ाती कम सां इस्लामाबाद आयल हुयुसि। जल्द इंडस्ट्रीज़ डिपार्टमेंट सां मोहतरम हाजी शफ़ी मोहम्मद सठियो जेको मुंहिंजे ग्रुप जो अॻुवान आहे उहो ऐं असां गॾिजी करे इंडस्ट्रीज़ डिपार्टमेंट सां कोर्ट जो फ़ैसिलो ॾींदासीं ऐं असांखे उमेदु आहे त इंडस्ट्रीज़ डिपार्टमेंट कोर्ट जे ॾिनल फ़ैसिले ते जल्द जेको आहे सो अमल कंदी ऐं इलेक्शन जो प्रोसेस जेको तालकंदी इलेक्शन कमीशन खां वठी हिन महिल ताईं जेको हुयो उहो नए सर जुड़ंदो। बाक़ी कोर्ट जा स्टेप हुया, उनजे बावजूद बि PTL जी साबिक़ा मरकज़ी बॉडी, उनजा उहिदेदार ऐं उनजी सहूलियतकार इलेक्शन कमीशन उस्तादनि खे फ़ोन करे लिस्टियूं पास कराइण, वोटर लिस्टियूं जमा कराइण जे बहाने उस्तादनि खां खोड़ सारा पैसा वरिता आहिनि। उहो तनज़ीम जो जेको आहे उहे तनज़ीम में जो असास आहिनि उहे पैसा उहे कंहिंखे बि खाइण न ॾिबा। उहे वरितल पैसा जेके उन्हनि वधीक वरिता आहिनि उहे उस्तादनि खे इनशा अल्लाह ताला जेको आहे सो आइन मुताबिक़ उहे पैसा वापसि कराए ॾिबा। ऐं हाणे को बि उस्ताद हुन सहूलियतकार इलेक्शन कमीशन ऐं साबिक़ा मरकज़ी बॉडीअ जे कंहिं बि फ़ोन में कंहिं बि जेको आहे सो फोर्स में न अचे, उन वटि कंहिं बि हवाले सां का बि मेंबर सां जी लिस्ट वोटर लिस्ट जमा न थींदी। हाणे समूरो प्रोसेस इंडस्ट्रीज़ डिपार्टमेंट जे हवाले थियो आहे ऐं उहे असां खां माण्हू वठंदा ॿिन्ही ग्रुपनि खां, मूंखां सिकंदर जतोई खां ऐं साईं
गुलाम रसूल महर साहिब खां उहा इलेक्शन कमीशन जुड़ंदी। सिंध जे उस्तादनि खे वरी बि मुबारकबाद थो ॾियां त जेका इलेक्शन कमीशन हाणे जुड़ंदी उहा साफ़ शिफ़ाफ़ हूंदी। अॻ में जेके इलेक्शन कमीशन पंहिंजो जोड़ियूं हुयूं उन खोड़नि इलाही तालुकनि में खटिलनि खे बि इलेक्शन कमीशन न ॾिनी हुई, पर उन वक़्तु ॿ इलेक्शन कमीशनूं हुयूं। हिकु साईं हाजी अशरफ बिरोही साहिबु हुयो, ॿियो साईं सैयद मुमताज़ शाह साहिबु हुयो। ऐं उहे जेके कल्ह कोर्ट अॻ में ई जेको आहे सो कोर्ट जेको स्टे जारी कयो उन्हनि ॿिन्ही खे सस्पेंड करे छॾियो हो। दोस्त था चवनि त इलेक्शन कमीशन हाजी अशरफ बिरोही वारी उहा जेको आहे सो कमु कंदी। हे जेको टोटल फ़ैसिलो आहे किथे बि न हाजी अशरफ बिरोही जी इलेक्शन कमीशन खे कंटिन्यू करण जो ज़िक्र कयो वियो आहे, न सैयद मुमताज़ शाह जी इलेक्शन कमीशन खे कंटिन्यू करण जो ज़िक्र कयो वियो आहे। टे मेंबर जेके वरिता विया आहिनि, हाणे उन्हनि ते इलेक्शन कमीशन इलेक्शन मॉनिटरिंग जेको आहे सो कमेटी इलेक्शन मॉनिटरिंग कमेटी जुड़ंदी ऐं जेका जल्द इलेक्शन जो फिरासत जेको आहे सो उहो पाए तकमील ते पहुचाईंदी। माज़ीअ में इलाहियुनि जायुनि ते असांजे दोस्तनि जूं जेके मेंबर साहिब ख़ारिज कयूं हुयूं, मूं समेत हाजी शफ़ी मोहम्मद सफ़े समेत ऐं साईं गुल मोहम्मद हिमू पुट समेत, साईं अतीक रहमान खोलंगी समेत, साईं रोशन मशहूरी समेत, साईं मुनीर सैयद मुनीर शाह समेत, सैयद मुमताज़ शाह समेत, उन्हनि सभिनी जूं मेंबर साहिब जेके आहिनि से उहे बहाल आहिनि। ऐं असांजे तरफ़ां बि जेके साईं गुलाम रसूल जी, साईं गाज़ी ख़ान जी, साईं हाजी अशरफ बिरोही जी जेके मेंबर साहिब ख़तमु हुओ उहे बि जेको आहे सो मेंबर साहिब बहाल आहिनि। मोहतरम साईं मंसूर कलोड़े खे उहिदो ख़तमु कयो वियो हुयो ऐं उन्हनि जा बि जेके आहिनि से उहे समूरा शयूं जेके आहिनि से उन्हनि जूं उहे वापसि हलनि। ऐं कोर्ट इहो वाज़े चयो आहे त हर जेको मेंबर आहे उस्ताद